सब खां पहिरीं मुंहिंजा नौजवान दोस्त ऐं बादल नुहाणी साहब SUP जा अॻुवाण सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी जा मुंहिंजा दोस्तो भाउरो सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। पहिरीं तव्हांजी वॾी महिरबानी जंहिं दोस्तनि हीउ प्रोग्राम रखियो। ही सिंध पंहिंजो हिते मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम आहे। सो अॼु ही सभु दोस्त जेके हिते गॾु थिया आहियो, पंहिंजो मक़सदु 8 फरवरी इलेक्शन आहे। सैयद मुनीर हैदर शाह जेको हितां जो MNA जो कैंडिडेट आहे, जंहिंजो निशान आहे तारो ऐं मुंहिंजो निशान आहे तालो ऐं चाबी। आउं आज़ाद उम्मीदवार आहियां। असां ऐं साईं जलाल महमूद शाह वारनि 15-20 साल जो असांजो साथ आहे। असां गॾु इलेक्शन विड़ियूं आहिनि। पंहिंजो इंशाअल्लाह इहो साथ असांजो हमेशह बरक़रार रहंदो। दोस्तो, पाण अचूं इलेक्शन जी ॻाल्हि करियूं। दोस्तनि काफ़ी ॻाल्हाए छॾियो आहे। रमेश गुप्ता साहब ॻाल्हायो आहे, सभिनी दोस्तनि ॻाल्हायो आहे। सभु को माण्हू शहूर वारो आहे, सभु को माण्हू सम्झे थो त गुज़रियल 15 साल मुसलसल पीपल्स पार्टीअ जी हुकूमत रही आहे। 15 सालनि जे दौरान तव्हां ज़िलो जामशोरो ॾिसो, तव्हां हे अवां जूं जेके यूनिवर्सिटियूं आहिनि, जॾहिं खां 18वीं तरमीम थी आहे तॾहिं खां यूनिवर्सिटियूं इहे सिंध हुकूमत जे मातहत थी वयूं आहिनि। अॻे यूनिवर्सिटियूं तव्हां जूं वफ़ाक़ जे अंदर हूंदियूं हुयूं, गवर्नर जे अंदर में हूंदियूं हुयूं। हाणे जॾहिं खां हे यूनिवर्सिटियूं सिंध हुकूमत जे अंदर थियूं आहिनि, तॾहिं खां हिन यूनिवर्सिटियुनि जा जेके VC अचनि था, आउं सम्झां थो त उन VCनि जो किरदारु बि करप्ट तरीन माण्हुनि में हूंदो आहे, जेके VC हिते अपॉइंट थियनि था, सियासी माण्हुनि जे चवण ते थियनि था। उन्हनि जा ई जेके वाठा आहिनि, उन्हनि जो ई कमु थिए थो हिन यूनिवर्सिटियुनि में। हिते यूनिवर्सिटियुनि जूं जेके कॉलोनियूं आहिनि, तव्हां उन कॉलोनी में ॾिसो त आउं सम्झां थो त सही नमूने सां न रोड, न गटर नालो आहे, का बि जेके मज़दूर तबिको आहे या यूनिवर्सिटीअ में ही जेको मुलाज़िम, नंढो मुलाज़िम तबिको आहे, इनखे का बि सहूलियत कान्हे। इहा सहूलियत केरु ॾींदा? सहूलियत वक़्त जा जेके हुकुमरान आहिनि या उन्हनि जा लॻायल जेके VC आहिनि उहे ॾींदा। पर न, उहे VC उतां ठीको खणी अचनि था यूनिवर्सिटियुनि जो त बाबा तव्हांजा हेतिरा माण्हू असीं अपॉइंट कंदासीं, बजट हीअं कढंदासीं, पैसा हीअं पहुचाईंदासीं। पैसा किथे किथे यूनिवर्सिटियुनि जा जेके पहुचनि था, हीअ आउं सम्झां थो गुज़िरियल 10 सालनि खां 15 खां वठी जीअं 18वीं तरमीम खां यूनिवर्सिटियूं हवाले थियूं आहिनि, तीअं यूनिवर्सिटियुनि में करप्शन तमामु वधी वई आहे। हिकिड़ो माण्हू को हिते हूअं हमेशह मुलाज़िम हिकिड़ो रिटायर थींदो त उनजे जाइ ते को ॿियो हुनजो पुटु रखियो वेंदो आहे, पर हिते त ईअं बि न आहे। हिते तव्हां अगरि रिटायर थी विया आहियो त उन ग़रीब जो जेको औलाद उनजो हक़ु ख़तमु करे वरी जेके भोतार आहिनि उन्हनि जा वाठा हिते लॻाया वञनि था। सो इहा नाइंसाफ़ी रुॻो तव्हां जेके हिते नंढा मुलाज़िम आहियो उन्हनि सां न आहे, पर नाइंसाफ़ी पूरी सिंध में आहे। 15 साल मुसलसल पीपल्स पार्टीअ जी हुकूमत रही। ज़िले जामशोरे में ही जेको तव्हांजो वेठायो, इहो आउं सम्झां थो सेंटर आहे हिकिड़ो। हिते यूनिवर्सिटियूं आहिनि, हिते शहूर आहे, हितां खां ई शहूर पूरी सिंध ॾांहुं वञे थो। हिते जा माण्हू हमेशह, आउं 2002 खां वठी इलेक्शन विढ़ां थो, हिते जे माण्हुनि हमेशह भोतार खे हितां भॼायो आहे। हमेशह हिते जे माण्हू भोतार खे नाकाम बणायो आहे। चाहे उहा बंदियाती इलेक्शन हुजे, चाहे उहा जनरल इलेक्शन हुजे, आउं सम्झां थो सभु जेके दोस्त आहिनि उन्हनि असांखे हितां रिज़ल्ट ॾिनी आहे। हिकिड़ो त अव्हांजे इहा असां ते वॾी महिरबानीअ जो शुक्रिया आहे जो तव्हां हितां असांखे हिकिड़ी बहितर लीड ॾियो था, असांखे खटायो था। हितां हमेशह भोतार नाकाम वियो आहे, पर वध खां वधि माण्हू महिनत करे, वध खां वधि कोशिश करियूं। जीअं नौजवान दोस्त आहिनि उहे असां लाइ निकिरनि गॾु थी, छो जो
15 साल मुसलसल पीपल्स पार्टी की हुकूमत, भोतार की हुकूमत तो 40 सालन का वठी पई हले। पहिरीं भोतार जा खास माण्हू हितां MPA थींदा हुआ, हाण वरी भोतार जो पुट तो अचे। आउं सम्झां थो पीपल्स पार्टीअ खे ॿियो को अहल माण्हू हिते न मिलियो। पहिरीं माण्हुनि 40 साल भोतार जी गुलामी की, हाणे वरी भोतार जे पुट जी गुलामी कराईंदा। सासी गुलामी करण माण्हुनि खे या हिते जेको बाशऊर माण्हू उहो भोतार जे पुट जी गुलामी कोन कंदो। हुनजो मुड़ुस माण्हू थी मुक़ाबिलो कंदासीं, पर मुंहिंजी ताक़त तव्हां अवाम आहियो, तव्हां दोस्त आहियो। होॾां पैसो आहे, होॾां हुकूमत आहे, होॾां वाठा आहिनि, होॾां दलाल घणा आहिनि। मूंसां अवां जेके ग़रीब माण्हू पहिरें उघाड़े वारा गॾु आहियो। त इंशाअल्लाह जेके ग़रीब माण्हू आहिनि वोट उनजो आहे। इहो ई दोस्त न सम्झो त फलाणे माण्हू वटि वीगो आहे, फलाणे ते ग्रैंड आहे, कंहिं ते कार आहे, पर ठेले हलाइण वारे जो बि वोट हिकिड़ो आहे, त करोला कार वारे जो बि वोट हिकिड़ो अथव। सो ग़रीब माण्हू इहो सम्झे त असां वटि इहो 8 फेब्रुआरी वारो ॾींहुं आयव। 8 फेब्रुआरीअ ते तव्हां तालो, चाबी ऐं तारे ते ठपो हणी असांखे कामयाब कंदाऊं त इंशाअल्लाह जेके बि मसइला आहिनि उहे अवां सां वचन था करियूं त अवां जा मसइला हल थींदा। हिते हमेशह मूं ज़िले में ॾिठो आहे ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते वञा थो, मेंबर जेके बीठल आहिनि उहे ॾिसण में कोन था अचनि। बाबा तव्हां माण्हुनि जे अचो साम्हूं, तव्हां माण्हुनि खां डायरेक्ट वोट वठो। उन्हनि जा वाठा लॻा पिया, माण्हुनि जे घरनि ते बीठा आहिनि। बाबा ही भेरो महिरबानी करियो। मतिलबु धणी पाण अॼु ताईं बि ईअं सम्झो बादशाह वारो कमु आहे, शहनशाह वारो कमु आहे। जीअं पैगाम हूंदो आहे ईअं पैगाम ॾींदा। हिकिड़ो प्रोग्राम कयो कंहिं वाठे वटे, उते बसि पंहिंजा मखसूस माण्हू घुराए उते कयो थो वञे। पब्लिक जी हुन तरफ़ का बि रुझान कोन्हे। पर माण्हू जेको ज़िले जामशोरे जो आहे, जेको थाणे बुलाखान जो आहे, उहो इहो सम्झी वियो आहे त 15 सालनि में जॾहिं हे असांखे कुझु न ॾेई सघिया त आउं सम्झां थो त अॻियां हिननि माण्हुनि में का उमेद कान्हे। म्यूनिसिपल ॿोलाड़ीअ मां उहा प्रोग्राम ॾिठा हूंदा। गुज़िरियल 8-10 ॾींहं पहिरीं प्रोग्राम थिया जिन्हनि खे भोतार खे ताज विधा विया। आउं सम्झां थो ताज को हिकिड़ो बहितर को कमु इलाइक़े में थिए, तव्हां ताज भले विझो। का सुठी हॉस्पिटल हुजे, को सुठो स्कूल हुजे, का पंहिंजे ख़र्च ते अगरि भोतार वारा को पब्लिक लाइ को बहितर हिकिड़ी हॉस्पिटल खोलीन या बहितर हिकिड़ो स्कूल खोलीन त बाबा तव्हां हिननि खे ताज भले विझो। पर उहे ताज बि हमेशह हिन जा जेके वाठा आहिनि, जिन करप्शनूं कयूं आहिनि, जिन ज़मीननि ते कब्ज़ो कयो आहे, जिन सॼो हाईवे खपाए छॾियो अथां, हितां खां हलो नूरियाबाद ताईं सॼो मुल्क खपियो पियो अथव। हेॾां तव्हां वञो टूल प्लाज़ा ताईं, पेटाड़े टूल प्लाज़ा ताईं त सॼो मुल्क खपियो पियो आहे। त इहे जेके माण्हू सम्झो त लैंड ग्रेबर सभु उन्हनि सां गॾु अथव। हाणे अव्हांखे आउं नाला नथो ॿुधायां, अव्हांखे पाण ख़बर हूंदी त लैंड ग्रेबर केरु आहिनि। उहे ई लैंड ग्रेबर, उहे ई जेके तव्हांजे रोडनि जा पैसा खाइनि था, उहे जेके तव्हांजे नालनि जा पैसा खाइनि था, उहो ई पैसो हींअर इस्तेमालु पियो थिए। उहो ई पैसो हींअर इस्तेमालु पियो थिए झंडनि ते, बैनरनि ते, गाॾियुनि ते, माना उहो ई पैसो इस्तेमालु थो थिए जेको असांजो पैसो हिन करप्शन करे खाधो आहे। सो इहो पैसो अवां माण्हुनि जो आहे। अॼु 30-40 गाॾियूं हलनि थियूं, 30-40 गाॾियूं किथां आयूं? इहे उहे ई माण्हू आहिनि जिन तव्हांजूं ज़मीनूं खपायूं, जिन तव्हांजा रोडनि जा पैसा खाधा, जिन करप्शन कई, उहे ई माण्हू वरी बि हुननि जे पोयां आहिनि। सो महिरबानी करे जेको ज़िले जामशोरे जो बाशऊर माण्हू आहे, बाशऊर माण्हू आहे, उहो असांजो साथ ॾे, असां सां गॾु थिए, असांजो साथ ॾे त ही जेका गुलामी आहे, जेका हिकठी आहे, जेको भोतार जो निज़ाम आहे, उन निज़ाम मां हमेशह ज़िले जामशोरे जे माण्हूअ जी जान छॾाई। अवां दोस्तनि जी महिरबानी, राजू भाउ जो, सारंग भाउ जो महिरबानी, जेके बि हिते दोस्त असांजी कॉलोनी जा वेठा आहियो, उहो ईअं सम्झो त अव्हांजी पंहिंजी इलेक्शन, अवां महिनत करियो ऐं पोलिंग डे ते सभु दोस्त गॾिजी, ऐं सम्झां थो घर घर वञणु खपे, उन्हनि खे कढी वोट कराइजे।
वोट हिकिड़ो बि रहिजे न। सो काफ़ी शहरी इलाइक़े में ईअं थींदो आहे, ख़ासि करे अव्हां जी जेका सिंध यूनिवर्सिटीअ जी हीअ यूसी आहे, हिन में 7,000 वोट 7,500 वोट रजिस्टर आहे, पर जॾहिं वोट काउंट थिए थो त उहो वोट 2500 खां मथे नथो थिए। 7,500 वोट मां 2500 2000 खां नथो थिए, ॿई पासा। सो आउं सम्झां थो त इहो इन माण्हूअ खे जेको 27,000 अगरि माण्हू निकिरे त यकीनन तब्दीली ईंदी। सो दोस्त जेके दोस्त बाशऊर दोस्त आहिनि, जेके सियासी वर्कर आहिनि, उन्हनि जो इहो कमु त माण्हुनि जे घर घर ताईं पहुचजे, पोलिंग जे डे उन्हनि खे घरनि मां कढिजे, उन्हनि खे पोलिंग ताईं वठी वञिजे, वोट कराइजे। सियासी वर्कर जो इहो कमु आहे त माना इहो कमु पंहिंजो बहितर नमूने सां करे त इंशाल्लाह कामयाबी थींदी। अव्हां दोस्तनि जी महिरबानी।